चंड के पेड़ या गोल दायरो छो थींदो आहे? आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार। दोस्तों अॼु असां हिन वीडियो में ॼाणींदासीं त चंड के पेड़ या गोल दायरो छो थींदो आहे। दोस्तों असांखे कॾहिं कॾहिं चंड जे चौधारी गोल दायरो नज़र ईंदो आहे, जेको पंहिंजी गोलाई में चंड खां काफ़ी वॾो हूंदो आहे। अहिड़े क़िस्म जो ई दायरो कॾहिं कॾहिं सिज खे पुर नज़र ईंदो आहे। इहो दायरो तॾहिं ठहंदो आहे जॾहिं असांजे फिज़ा में मौजूदु पाणी तमामु थधो थी वेंदो आहे, जंहिं मां नंढा नंढा 6 कुंडा बर्फ़ जा ज़रा ठही पवंदा आहिनि। चंड जी रोशनी जॾहिं उन्हनि 6 कुंडनि ज़रड़नि ते पवंदी आहे त 22 डिग्री जो हिकु गोल ठाहींदी आहे। जॾहिं रोशनी उन ज़रड़नि सां ॿीणो अक्स ठाहींदी आहे त आसमान में 2 गोल दायरा ठही पवंदा आहिनि। उहे सभु असुल में रोशनी जा मुख़्तलिफ़ करिश्मा हूंदा आहिनि। अहिड़ा ई गोल दायरा सिज जी रोशनी पुण ठाहींदी आहे, जेकी कॾहिं कॾहिं अख सां या कॾहिं डिजिटल कैमरा सां ॾिसी सघजनि था। दोस्तों असांजी अॼु जी मुख़्तसिर वीडियो तव्हांखे कीअं लॻी, पंहिंजे राय जो इज़हार ज़रूरु कजो। असांजे चैनल खे कंदा सब्सक्राइब, दुआउनि में असांखे यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़।